अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अरबका मंसूर सिंध धरती न्यूज़ में वाक़े भली कार कंदासीं। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। बखर जमाली खां रिपोर्ट कर रहियो आहे गुल हसन ख़ासकेली। बखर जमाली भरिसां न्यू मेहरान हाई लग दरबार होटल सामो ॻोठ जान मोहम्मद जमाली वासी सोशल ऐं समाजी वर्कर अख्तर अली जमाली खां नामालूम हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल रोक रक़म ऐं मोबाइल फोन पुर करे फरार थी विया। ॻोठ जान मोहम्मद जमाली लिंक रोड ते दरबार होटल साम्हूं नामालूम हथियारबंद अग झले मकामी रहवासी सोशल ऐं समाजी वर्कर अख्तर जमाली ते फायरिंग करे ॾिनी। बाद में हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म मोबाइल फोन समेत मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। वाक़े जी इतला बाद सभई ॻोठारा मेहरान हाईवे ते पहुची विया। रोड बंदि करण जी कोशिश कई त DSP सईदाबाद बरक़्त इतला ते पहुची वियो, जे मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हियूं ऐं मक़ामी ॻोठाणनि अॼु सुबुह 6 बजे जो टाइम ॾिनो आहे। गाॾी ऐं फुर्थियल सामान वापसि न मिलियो त एहतजाजन तौर ते मेहरान हाईवे खे मुकमल तौर ते बंदि कयो वेंदो। यादि रहे त वाक़ियो राति देर सां पेश आयो आहे।